ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान पुलिस कस्टडी में जांच जे नाले ते थींदड़ ज़हनी नफ़सियाती ऐं जिस्मानी तशद्दुद खे रद्द कंदे पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो कयो आहे त तशद्दुद ख़िलाफ़ मुल्की आइन कानून ऐं अक़वाम मुतहिदा जे कन्वेंशन मुताबिक़ पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करण समेत जांच जा तौर तरीक़ा तब्दील कया वञनि, ॾोह साबित करण बदिरां शक जे बुनियाद ते फुल फ्राई या हाफ फ्राई करण ऐं जबरन गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान हैदराबाद चैप्टर तरफ़ां हैदराबाद प्रेस क्लब में तशद्दुद ख़िलाफ़ आलमी ॾींहुं मल्हायो वियो। इन मौक़े ते HRCP हैदराबाद जे रीजनल कोऑर्डिनेटर प्रोफेसर इमदाद चांडियो, सिंध सुजागी फोरम जे सेक्रेटरी जनरल मुहिब लगारी प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो, पुष्पा कुमारी चयो त जांच दौरान पुलिस अहलकारनि तोड़े कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां थींदड़ तशद्दुद गैर कानूनी ऐं गैरानी आहे। हुननि चयो त असां कानून जी ख़िलाफ़ वर्जी कंदड़नि जी रिआयत जा तलबगार न आहियूं, पर कंहिं बि इंसान जी तस्दीक करण या तशद्दुद करण ख़िलाफ़ आहियूं। हुननि चयो त हिते पाकिस्तान में बीठो कानून आहे, ताक़तवर जे ज़ोर ते कमज़ोर ते तशद्दुद थिए थो ऐं कानून लागू कंदड़ इदारा जांच दौरान तशद्दुद खे पंहिंजो हक़ सम्झनि था। हुननि चयो त मुल्क जो आइन ऐं कानून इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जी ज़मानत ॾिए थो। इन मौक़े ते गुफ़राना आराई लाला अब्दुल हलीम शेख साजिद खान, सुल्ताना एजाज़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इजलास में मुख़्तलिफ़ क़रारदादूं पास कंदे घुर कई वई त जबरी पोरियो वठणु, जबरी गुमशुदगियूं ऐं तशद्दुद जो सिलसिलो बंदि करे जांच जे तरीक़ेकार में सुधार आंदा वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk